करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु ही चौथों पार्ट आहे अमेज़िंग क़ुरान, यानी क़ुरान अजीब आहे। लेकिन हाणे मां सोचियो आहे त हिन प्रोग्राम शुरू करण खां अॻु में मूं वटि अरबीअ में क़ुरान शरीफ़ पियो आहे। मां चाहियां थो न कि विचां खोले हिकिड़ी आयत जेका निकिरे न, मां ॾिसां त मूंखे हींअर अलाह छा थो चए, तव्हांखे छा थो चए विच मां। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। रब साईं फरमाए थो त कि माण्हू पुछन्स था त इज़ा मितना व कुन्ना तुराबऊं व इज़ामन इन्ना लमदीनून, पुछंदा भला जेकॾहिं असीं चूरा चूरा थी वेंदासीं, मरी वेंदासीं, क़बर में हॾा बि ॻरी वेंदा, त जेको असांजो को दोस्त गुज़ारे विया, छा वरी इहो उथंदो छा? काल हल अंतुम मुतलिऊन, त चयो त छा तूं उनखे ॾिसणु चाहीं थो? पोइ मां चवां त हीअ जन्नती पुछनि था कंहिंजे बारे में। फ़तल फ़राफ़ी सवाल जहीम, त उन दोस्त ते नज़र पियो त ॾिनी जहनम जे तरे में पियो आहे। काल तल्लाही इन कित द तुरदीन, चए थो त अलाह साईं मां बची वियुसि, न त हे त मूंखे फासाए पियो। वलौला नअमत रब्बी लकुंतु मिनल मुहदरीन, मूंखे अलाह बचायो न त मां बि जहन्नम में वञा। ऐं मां ईअं विच ते मिड़ई इन आयत कढी आहे। हाणे हलूं था पंहिंजे प्रोग्राम ते। तंहिंजे करे हिन मां छा असांखे सबक़ु ॾिनो त अहिड़नि दोस्तनि खां बचो जेके तव्हांखे जुआ, शराब, नशो, सिगरेट इन्हनि ते कनि था, या तव्हांखे गुमराह कनि था ॻाल्हाइण में, ऐं पोइ तव्हांखे जेको आहे सो बची वञो, चवण जो मतिलबु आहे। हलूं था प्रोग्राम ते। पार्ट 4 अमेज़िंग क़ुरान। आउं शुरू कयां थो त सनुरीहिम आयातना फिल आफ़ाक़ फ़ी अनफुसिहिम। सीन जो मतिलबु आहे त अलाह फरमाए थो फ्यूचर में जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी, असां तव्हांखे हिन काइनात में, माना आसमान में, चंड ते, सितारनि ते ॾेखारींदासीं अहिड़ियूं पंहिंजूं निशानियूं वफ़ी अनफुसिहिम, ऐं सननि जिस्म में, एनाटॉमी में, जीअं जीअं एक्सरे निकिता आहिनि, जिस्म हले थो, फिफड़ कीअं था कमु कनि, हता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, ऐं त हिननि खे यकीन अची वेंदो जेकॾहिं क़ुरान सां मिलाए पढ़ंदा त चवंदा त जेको सो ही क़ुरान सचो आहे। हाणे असीं अचूं था क़ुरान जी आयतुनि ते। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल यूनिस आयत नंबर 90। वजावज़ना बि बनी इसराईल बहर, चए थो त असां बनी इसराईल जे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे पोयां फ़िरौन पियो त उन खे त असां समुंड खे या दरिया खे फाड़े रस्तो ख़ुशि करे कढी छॾियोसीं। पोयां जो हुनजो लश्कर आयो त ॾिठूं त समुंड जे विच ते ख़ुश्क रस्तो लॻो आहे, घिड़ी पिया। फ़तबहु फ़िरौन व जुनूदु, त पोयां घिड़ी पिया फ़िरौन जो लश्कर वारा, बग़ियऊं व अदवा, दुश्मनीअ सां ऐं ज़िद सां, त अॼु हिननि खे मारींदासीं। नतीजो थियो जीअं विच ते पहुता त अलाह ताला हुकुम कयो समुंड खे त मिली अचे, ॿुॾण लॻा। लश्कर त ॿुॾियो, पर जेको फ़िरौन पियो ॿुॾे, जेको पाण खे चवंदो मां आहियां अलाह, त अलाह उन जी सीन थो बयानु करे। हता इज़ा अदरकुल गरक़, जॾहिं ॿुॾण लॻो त पोइ थो चवे, जॾहिं घोता खाइण पियो लॻे, काल आमंतु अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमंत बिही बनु इसराईल, चए थो बसि हाणे मां मञा थो त अलाह उहो ई आहे, हिकु आहे, ऐं उहो ई अलाह आहे जेको बनी इसराईल पिया चवनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पियो चए थो उहो मुंहिंजो अलाह आहे। अना मिनल मुस्लिमीन, अॼु खां पोइ मां अलाह खे मञा थो, मां मुस्लमान आहियां। लेकिन इहो जॾहिं इंसान खे मौत वेझो अची वेंदो आहे, ॾिसो हींअर तव्हां जहिड़ा वेठा आहियो, तौबा कयो क़बूल आहे, पर टाइम ईंदो जो तव्हां हिन दुनिया सां डिस्कनेक्ट थी वेंदो, अञा मरंदव कोन, डिस्कनेक्ट थी वेंदव। ऐं छो त तव्हांखे फ़रिश्ता नज़र अची वेंदा, उहे ईंदा, तव्हांजो साह कढंदा, तव्हां उन्हनि सां ॻाल्हाईंदव, ऐं पंहिंजो जेको सो, पर इहा जेका गुफ़्तगू तव्हां कयो था, इहा सकरात वारी गुफ़्तगू आहे, इहा ई तव्हांजा ॿाहिरियां माण्हू ॿुधी कोन सघंदा। त हिन सां उहा जेको सकरात शुरू थी, ॿुॾे पियो, त उते उन्हनि चयनि
अल आन चई हाणे तो तौबहूं करी, हाणे त तुंहिंजी सकरात शुरू थी आहे, तुंहिंजो दुनिया सां हींअर सिलसिलो कटिजी वियो आहे, अञा तुंहिंजो साह कढियो कोन अथऊं, कढूं था। वक़्तु असई त क़बुल चई तूं त गुनाहगार हूंदे, अलाह जो इनकार कंदे हिन खां अॻु में, कुन तमिदल मुफ़्सिदीन, न सिर्फ़ु एतिरो पर फ़साद कंदे, ज़ुल्म कंदे, माण्हुनि खे माराईंदे ऐं पाण खे ख़ुदा सम्झी जेको वणे सो कंदे। असांखे बि माण्हुनि खे सम्झणु खपे, जेके चोरियूं कराइनि था, ठगियूं कनि था, ग़रीबनि जा हक़ खाइनि था, माण्हुनि जे ॿनियुनि ते कब्ज़ा कराइनि था, पुलिस खे रिश्वत ॾेई कनि था, इहे सभु इहे कमु अचनि था। पोइ उनखे ॿुधाइनि था फलियोम नुन जी कबि बदनिक, ए फ़िरौन अॼु तुंहिंजे हिन जिस्म खे नुन जी क माना निजात ॾींदासीं, माना प्रिज़र्व कंदासीं, बचाए रखंदासीं बि बदनिक तुंहिंजे बदन खे। माना हाणे तुंहिंजो जेको जिस्म आहे हर इंसान जो ॻरी थो वञे, क़बर में 2-3 सालनि में ॻरणु शुरू थो थिए, बाक़ी वञी हॾा बचनि था, लेकिन चए थो तुंहिंजे जिस्म खे असां बचाईंदासीं लितकून लिमन ख़ल्फ़क आयत, त जीअं ईंदड़ माण्हुनि जे लाइ तूं इबरत जो निशान थी। छा मतिलबु? त माना अलाह साईं हिन जे जिस्म खे पाणीअ मां कढराए वञी किनारे ते पहुचायो, ऐं उते उन वक़्तु अहिड़ी टेक्नोलॉजी उन्हनि माण्हुनि खे ॾिनई जो हिन जे जिस्म खे अहिड़ा मसाला आहिनि जंहिंखे चइबो आहे ममीफिकेशन, या हुनखे ममी करे छॾियऊं। अॼु बि इहो लंडन में पियो आहे, हिन जा 2-3 ॿिया आहिनि जेके रॉयल फैमिली जा पियल आहिनि, अञा न को जो जिस्म ॻरियो आहे, न हुनजा गोश्त में कीड़ो लॻो आहे, इन जा हॾा बि पंहिंजी जाइ ते बीठल आहिनि। हीअ आहे उहो फ़िरौन जेको मौजूदु आहे, इन लाइ जेको अलाह चयो त अॼु तुंहिंजे बदन खे बचाईंदासीं। लेकिन छाजे लाइ बचायईं? चयईं त इन लाइ लितकून लिमन ख़ल्फ़क आया, त मुंहिंजा माण्हू ईंदा हिन क़ुर पढ़ंदा, ई आयत पढ़ंदा, अलाह ते यकीन कंदा, अलाह जी कुदरत खे ॾिसी निमाज़ूं पढ़ंदा, हक़ कंदा, इंसाफ़ कंदा, फ़ैसिला कंदा, कूड़ न ॻाल्हाईंदा, त वाक़ई अलाह सचो आहे। लेकिन ईअं थिए त कोन्ह थो, उहो बि अलाह ॾसे छॾियो आहे रीज़न। पर चए थो इन कसीरम मिनन्नास अन आयातिना लगाफ़िलून, कसरत सां माण्हू 90% माण्हू हिन आयतुनि खां गाफ़िल आहिनि। क़ुर पढ़ंदा त अरबीअ में पढ़ंदा, इहो मालूम न कंदा त असां छा वेठा पढ़ूं। हालांकि हिकिड़ी आयत क़ुर पाक जी सम्झी पढ़णु, माना सां पढ़ण जो सवाबु हिन सॼे क़ुर जे बिना माना अरबीअ में ख़तमे करण खां वधीक अजुर आहे, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां त अलाए छा पिया था कयूं। क़ुर जो मक़सदु आहे त अलाह छा थो चवे। पोइ जेकॾहिं जर्मनीअ में केरु थो ॿुधे ऐं उनखे ॿी ॿोली नथी अचे, जर्मन आहिनि लेकिन पंहिंजो क़ुर खे जर्मनीअ में पढ़नि था, त हुननि ताईं अलाह जी ॿोली पहुची थी वञे। अरबी त हाणे ई शुरू थी न नबी साईं ज़माने में, इन खां अॻु में ॿियनि ॿोलियुनि में क़ुर लथा, हर क़ौम में जंहिं क़ौम में नबी पैदा थियो उन क़ौम जी ॿोलीअ में क़ुर लथो। त असांजी ॿोली सिंधी आहे, त असांजो क़ुर सिंधीअ वारो तर्जुमो आहे। अरबी बि असांखे अखियुनि ते आहे, लेकिन अलाह जी मालूमात ऐं अलाह त असां सां सिंधीअ में ॻाल्हाईंदो न, असांखे त अरबी कान थी अचे, असां सां अरबीअ में छो ॻाल्हाईंदो, बंगालीअ सां बंगालीअ में ॻाल्हाईंदो। तॾहिं तो रब साईं चए इन कसीरम मिनन्नास अन आयातिना लगाफ़िलून, कसरत माण्हू माना 90% खां माण्हू अलाह जूं आयतूं सम्झनि ई कोन था, पढ़नि था त सम्झनि ई कोन था छा थो चए। पहिरीं त पढ़नि ई घटि था, वरी चवंदासीं ज़ेर ज़बर जी ग़लती, गुनाहगार। बाबा तव्हां गुनाहगार न थींदो, गुनाहगार ज़ेर ज़बर जी ग़लतीअ सां उहो थींदो जेको कसदन ॼाणे वाणे ज़ेर ज़बर खे फेराईंदो, त जीअं माना फेरायां। मिसाल तौरु अन अमत अलहिम, माना अलाह साईं तो नेमत, सूरह फातिहा में चऊं था अन अमत अलहिम, अलाह साईं जेके तो नेमत कयूं। पर हिकिड़ो माण्हू ठगू थींदो, वॾो पगड़ पाए, माण्हू खे चवंदो आउं अलाह जो निमाइंदो आहियां, पोइ छा चवंदो अन अमतु अलहिम, त मां नेमतूं कयुनि जे मथां। जीअं हे केतिरा वेठा आहिनि ठग जेके हींअर तकीरूं था कनि, रड़ियूं था कनि, कंहिं बुज़ुर्ग जे नाले चवनि त इन बुज़ुर्ग जेको आहे सॼी दुनिया खे संभाले थो। पोइ इहे माण्हू ग़लतियूं कंदा न। बाक़ी असां जहिड़ो माण्हू जंहिंखे अरबी अचे कान थी, ज़ेर ज़बर जी, असां त पढ़ंदासीं, नियत त कान्हे असांजी ज़ेर ज़बर मटाइण जी, पर ग़लतीअ में थी बि वञे थी त माना तिलावत ई न कयूं। पर तिलावत करणु ज़रूरी आहे, सॼो तिलावत कंदो हुनजे बि हर्फ़ ते नेकियूं मिलनि थियूं। पर सॼे क़ुर जी बिना सम्झ जे तिलावत करण खां हिकिड़ी आयत माना सां पढ़ी कयो ऐं अमल जी नियत सां पढ़ो, जो सवाबु वधीक आहे। तॾहिं तो रब चए न कसीरन मिनन्नास आयातिना लगाफ़िलून, अक्सरत माण्हू अबव 90% असांजूं आयतूं सम्झी पढ़नि ई कोन था, गाफ़िल आहिनि। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम करायो।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असांजो अॼु मौज़ू आहे अमेज़िंग क़ुरान। क़ुरान ऐं साइंस, अलाह जी काइनात जे बारे में क़ुरान कहिड़ियूं ख़ुफ़िया ॻाल्हियूं असांखे ॾसे थो। रब साईं फरमाए थो सूरह मोमिनून आयत नंबर 18 में, अनज़लना मिनस समाए मान, तर्जुमो, असां आसमान मां पाणी हेठि मोकिलियूं था। हिकिड़ो त मींहुं वसे थो, लेकिन अञा बि इन्हीअ खां अॻिते जी ॻाल्हि आहे। हिन ज़मीन जॾहिं अलाह साईं पैदा कई त फुड़ो पाणीअ जो कोन हो, जीअं चंड ते पाणी कोन्हे, मरीख़ ते कोन्हे, मथियनि सियारनि ते कोन्हे, ज़मीन बि इन्हीअ फैमिलीअ मां ठही आहे, ज़रड़ो पाणीअ जो कोन हो। पोइ अलाह पाक इंसान खे जॾहिं हिन दुनिया में आणणु चाहियो पिया आदम सलाम खे, त छा कयईं जो तारनि में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन इन्हीअ खे ज़ोर सां जो मिलायईं त H2O पाणी ठही पियो। वॾा वॾा पहाड़ पाणीअ जा बर्फ़ जे तोदनि वांगुरु ठही ज़मीन ते मथां केराया विया ऐं एॾा केराया विया जो सॼो समुंड भरिजी वियो पाणीअ सां। हाणे इहो ई जेको समुंड जो पाणी आहे, इहो ई बुख़ारु थिए थो, इन मां मींहुं वसे थो। माना जेको अलाह ताला शुरूअ में पाणी मोकिलियो आहे न, उन मां हिकु फुड़ो न घटि थियो आहे न वधि थियो आहे, सॼो पाणी रीसाइकिल पियो थो थिए, ज़ाया किथे बि कोन थो थिए। हता की जेको असीं पेशाब कयूं था उन मां बि साल्ट निकिरी वेंदा, बाक़ी जेको पाणी आहे उहो बुख़ार थी वरी मथे वञे थो, ऐं मथे जॾहिं बुख़ारु थिए थो त प्योर थी थो वञे, वरी वापसि जॾहिं वसे थो त प्योर पाणी वसे थो। त अलाह ताला फरमाए थो अनज़लना मिनस समाए मान, असां आसमान मां पाणी नाज़िल कयो आहे, बेक़दरनि, माना जेतिरी तव्हांखे ज़रूरत आहे, जेतिरा समुंड भरणास भरे छॾियईं। इन्हीअ खां जेकॾहिं ॾेढुणो मोकिलियां त सॼी धरती बि पाणी सां भरिजी वञे, इंसान रही न पिया सघनि। मींहुं बि इन हिसाब सां अलाह राहे थो, सवाइ जो कंहिंखे सज़ा ॾियण जे लाइ उनखे मींहुं वधीक वसाए। ॿी ॻाल्हि आहे बक़दरिन फअस्कन्नाहु फिल अर्द, इन्हीअ सां ज़मीन खे असां आबाद कयो, उनखे पाणी पियारियो। पर चए थो यादि रखो, व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, इहो पाणी असां इन इलाइक़े मां खसे बि वठण ते क़ादिर आहियूं। जेके नदियूं आहिनि पाणी न अचे, या जेका असांजी सिंधू नदी आहे उन ते अॻियां धाड़ा हणनि पिए था, इन में असांजी गवर्नमेंट शामिलु आहे। उन्हनि खे त रुॻो इक़्तिदार खपे, ऐं उन्हनि खे दुबई में पैसा कमनि, लंडन में प्रॉपर्टी कनि, उनखे परवाह ई कान्हे का त सिंधू दरिया मां केनाल कढनि था, छा था कनि, कंहिंखे परवाह कान्हे, रुॻो वात सां चवनि था, पर इहे सभु ॿधल आहिनि पाण में। इहा सज़ा आहे अलाह जी असांखे। असांजे सिंध जे माण्हुनि खे कहिड़ी सज़ा? पहिरीं त असां शिरक था कयूं, असां अलाह जे ज़ात खे छॾे मोलनि खां था घुरूं। अलाह थो चए मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां। पहिरीं त असां शिरक छॾींदासीं त असांखे अहिड़नि हुकुमराननि मां बि असांखे निजात मिलंदी, ऐं सिंध वरी साॻी सताबी थींदी जेका शाह लतीफ़ जे ज़माने में हुई। चए थो न त अलाह चए थो मां पाणी इहो हितां खणी वञण ते क़ादिर आहियां। ऐं इन ई पाणीअ मां अलाह फरमाए थो व शजरतन तख़रुज मिन तूर सीना, इन ई अहिड़ा अहिड़ा मां वण पैदा कया आहिनि जेके पहाड़ ते तूर सीना, माना पहाड़ माना चोटियुनि ते उहे जेके उहा वलियूं या उहे शयूं पैदा थियनि थियूं। तुम बुत बिल दुहन, जंहिंमें अंदरि तेल थो ठहे। उहा सिबग़ल लिल आकलीन, जेको खाइण में माण्हुनि खे ॿोड़ पचाइण में आहे। उहो कहिड़ो आहे? इहो आहे जेको हे जेको तेल तव्हां ॾिसो था, ज़ैतून जो तेल, ऐं हे ज़ैतून जो वण आहे। इन्हीअ जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे तदिमू बि ज़ईत, याने हीउ जेको तेल आहे ॾिसो हे, इन्हीअ जे नाले नबी साईं फरमायो त रोगन ज़ैतून से रोटी खाओ, ऐं उन खां मालिश कयो, छो त हीउ बाबरकत वण आहे जेको निकिरे थो, जंहिंजे बारे में अलाह तारीफ़ कई आहे। सुभान अलाह। अॻिते रब साईं फरमाए थो इन लकुम फिल अनाम ल इबरतन, चई हे जेके तव्हांजी मेहूं आहिनि, ॿकरियूं, रिढूं आहिनि, चई इन्हीअ में बि तव्हांजे लाइ अजीब निशानियूं आहिनि। नुस्की कुम मिमा फी बुतून ही, ऐं उहे तव्हांखे पंहिंजे पेट मां खीरु पियारीनि थियूं। मिम्बेन फर्सिन व दमन, जेको खून ऐं छेणे जे विच मां थी थो अचे। छा थो थी अचे? लबनन ख़ालिसन, खीरु सफ़ा ख़ालिस, जंहिंमें न छेणे जी धपा, न को रत जो उन में को जुज़ो या ॻाढ़ाणा, सौगन पीअण में मज़ेदार, लिशारबीन पीअण वारनि लाइ। हाणे थो चए त इहो जेको खीरु अछो को जिस्म में आहे ई कान का रग जंहिंमें अछो पैदा थिए। तव्हां हे ॾिसो, हे ढगी आहे, इन जे जिस्म जे अंदरि ॾिसो त हीउ रत आहे, छेणो आहे, खीरु किथां थो अचे? इन जो मां तव्हांखे हिकिड़ो डायाग्राम ॾेखारियां थो, हिते तव्हां ॾिसो। हाणे हे जेके थण आहे हिन जो, इन थण में हीअ रत जूं नलियूं आहिनि, हे सभु रत जूं नलियूं आहिनि, ओ हेसि ताईं। हाणे हे जेका नंढड़ी गुजड़ी आहे, नंढड़ी, असल इहा कारखानो आहे अलाह जो। रत एसि ताईं पहुचे थो,
इन रत मां उहो अछो खीर थी ठाहे वठे ऐं पोइ हीअ जेके हेठि नालियूं आहिनि उन्हनि मां खीरु अची हिन गुजीअ में थिए थो जेको तव्हां कढो था। माना खून अचे थो मथां, उन खे इहा नंढड़ी मशीन कन्वर्ट थी करे खून खे खीर में धप बि कढी थी छॾे, ॻाढ़ाण बि कढी थी छॾे, का शइ कान, सफ़ा ख़ालिस ख़ुशबू वारो पैदा थो करे। त अलाह फरमाए थो त इन्हीअ में बि तव्हांजे लाइ निशानी आहे त खीरु पीअण महिल तव्हां सोचियो आहे त हीउ खून ऐं छेणे जे विच मां लंघे खीरु ॿाहिरि निकितो आहे। अलाह जी तारीफ़ कयो। तंहिंजे करे अलाह सां फरमाए थो त इहो तव्हां पियो था ऐं वलकुम फ़ीहा मनाफ़िअ कसीरतन, वरी हिन माल मां तव्हांखे नफ़ा बि आहिनि, व मिनहा ताकुलून, वरी खाओ बि था हिननि खे। उन खां पोइ अलाह सां फरमाए थो त अलम तर कईफ़ ज़रब अलाह मसलन, चए थो हिकिड़ो मिसाल थो ॾियो, कनु ॾेई ॿुधो। रब चए थो, पाण थो चए, मां कोन थो चवां। चए थो अलम तर कईफ़ ज़रब अलाह मसला, तव्हां ॾिसो नथा त अलाह हिकिड़ो कहिड़ो ज़बरदस्त तव्हांखे ॻाल्हि सम्झाए थो। चए थो कलिमतन तय्यबतन, जेको तव्हां कलमो पढ़ो था, ला इलाहा इल्लल्लाह, माना हिकु अलाह, सभु अलाह जे हथ में आहे, सभु अलाह शयूं पैदा कयूं आहिनि, सॼो अलाह ताला जो ही प्रॉपर्टी आहे, सिर्फ़ु उहो ई अलाह आहे जो तव्हांखे ॾेई सघे थो जे तव्हां उन खां घुरंदव। अलाह खां सवाइ कंहिंखां बि घुरंदव उन वटि प्रॉपर्टी कान्हे का तव्हांखे नथो ॾेई सघे। त चए थो कलमतन तय्यबतन, माना जेका अलाह ॻाल्हि थो करे कलमे वारी, त इहो हिकिड़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह, इहो ईअं आहे। कीअं आहे? क शजरतन तय्यबतन, जीअं हिकिड़ो पाक वणु हूंदो आहे। कहिड़ो वणु आहे? असुलहा साबितुन व फराउहा फिस्समा, जंहिंजी पाड़ूं पातार में आहिनि ऐं जंहिंजा पन मथे आसमान ताईं आहिनि। माना कलमो अलाह जो बि न वण वांगुरु आहे जेको बीठो आहे, न इहो हिन खे हवा में किरंदो, न तूफ़ान में किरंदो, छो त हिनजी पाड़ पियल आहे। त अलाह जो कलमो बि न वण वांगुरु आहे। ऐं उन जे लाइ ऐं अॻिते ऐं पर वरी अलाह चए थो यज़रिबुल्लाहुल अमसाल लिन्नास लअल्लहुम यतज़क्करून, अलाह चए थो त हीउ वणु तव्हांखे मिसाल अलाह इन लाइ थो बयानु कई तव्हांखे सम्झ में अचे। ऐं वरी थो चए हिन वण जे बारे में, तू ती उकुलहा कुल हैनन बि इज़न रबिया, इन मां मुनाफ़ा वणनि में तव्हांखे इन मां शयूं निकिरनि थियूं, इन में खाइण जूं शयूं निकिरनि थियूं। त कलमो बि अलाह जो तव्हांखे फ़ाइदो ईअं ॾींदो। लेकिन इन जे मुक़ाबले में, कलमे जे मुक़ाबले में शिरक आहे। उन जो मिसाल ॾिए थो अलाह साईं क मसल कलमतन ख़बीसतन, ख़बीस कलमो आहे, अलाह खां सवाइ ॿिए खां घुरणु ख़बीस कलमो आहे, ॻाल्हाइणु आहे, ख़बीस आहे, ख़बीस नापाक आहे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां घुरण जो। क शजरतन ख़बीसतन निजतुसत, उन जो मिसाल आहे हिकिड़े अहिड़े नापाक वल जो जंहिंजी पाड़ मिन फ़ोकिल अर्ज़, जेका पाड़ ज़मीन में अथसि कोन्हे, मथे ई वल अथसि, मालहा मिन करार, इहो आहे जेको असां इहो कड़ो जेको असां खाईंदा आहियूं, जंहिंखे असीं खाई कोन सघंदा आहियूं। हाणे मूंखे ज़हन में सिंधीअ में नालो विसरे थो, त इहा शइ, इहो आहे शिरक जो हिकिड़ो मिसाल। त इहो माना शिरक जी कलमा, ट्रू, इहो जेको ट्रू आहे, ट्रू इन जो अलाह साईं मिसाल ॾिनो आहे। कड़ो बि आहे, पाड़ बि कान्हेसि का, तंहिंजे करे जेकॾहिं तूं अलाह खां सवाइ ॿिए खां घुरंदे हो फलाणा मुंहिंजी मदद कर जेको मरी चुको आहे, त उन जो मिसाल इहो कलमे ख़बीस आहे जीअं हीअ आहे। अलाह मिसाल ॾिनो आहे। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। अॻिते हलूं था सूरतुल हिज्र। वलक़द कज़्ज़बल असहाबुल हिज्रिल मुरसलीन, चए थो त हिकिड़ी क़ौम ॾे नबी मोकिलियासीं, इहे जेके हा से इन्हनि खे पथर जा कारीगर हूंदा हुआ ऐं कारीगर हा। आतई नाहुम आयातना फ़कानू अनहा मुर्दिन, इन्हनि खे बि ईअं क़ुर ॾिनोसीं पर कन ई कोन ॾींदा हुआ, ॿुधंदा ई कोन हुआ। लेकिन छा कंदा? फ़कानू यनहितून मिल जिबाल बुयूतन आमिनीन, पर कारीगर एॾा हुआ जो पहाड़ में अंदरि वञी ज़बरदस्त घर ठाहींदा। हाणे हिते अलाह सां ॻाल्हि थो करे त हिन दुनिया में इंसान पाण कंप्यूटर वारा थी था वञनि, कारीगर थी था वञनि, ॿनिन वारा थी था वञनि, हर कमु कनि था, लेकिन क़ुर खे ॿुधनि ई कोन था, न क़ुर जी माना था कनि,
हे बि मिसाल अलाह सां ॾिए थो त हे जेके पहाड़ में घर ठाहींदा महल ठाहींदा लेकिन क़ुर खे कोन ॿुधंदा। पोइ कहिड़ो कमु आहे हिन टेक्नोलॉजीअ जो, कहिड़ी हिननि खे कमु आई? असल शइ आहे अलाह जी ॻाल्हि खे ॿुधणु। अरबीअ में तव्हां कोन ॿुधी सघंदो, तव्हांखे सिंधीअ में ॿुधणो पवंदो। ॿार खे चवंदो न 8 वारे ॿार खे त पुट हेॾे अचु, हे रुॻो तूं सिंधीअ में हेठां माना पढ़ंदो वञु, छो त हुनखे अरबी त कान ईंदी, लेकिन सिंधीअ जी माना पढ़ी वेंदो। तव्हां बिस्मिल्लाह करे कनु ॾेई ॿुधंदो, मायुनि खे विहारियो, ॾिसो ॿारु छा थो पढ़े, तव्हां ताईं अलाह जी ॻाल्हि पहुची वेंदी। इहो थो अलाह ॻाल्हि करे त कारीगरी सभु कयो था। हे बि ॾिसो न केॾा कारीगर आहिनि, कीअं तराश था कनि, पहाड़ जे अंदरि वञी घर था ठाहिनि, कमरा था ठाहिनि, बाथरूम ठाहिनि था, लेकिन क़ुर कोन ॿुधंदा। पोइ कहिड़ो फ़ाइदो हिननि जे हिन कारीगरी जो, कहिड़ो फ़ाइदो तव्हांजी टेक्नोलॉजीअ जो? उन खां पोइ अलाह फरमाए थो त अलाह कई क़ुर में मिसाल ॾिना आहिनि। अलाह साईं मच्छर जो मिसाल ॾिनो आहे। इन ते माण्हू वरी टह टह कंदा आहिनि, हलो अदा मुस्लमान तूं क़ुर में मच्छर साईं लिखियलु आहे त मच्छर मच्छर। अलाह छा थो चए? इन अल्लाह ला यस्तही ऐं यज़रिब मसलन मां बऊदतन फमा फ़ौका। चए थो अलाह ताला त क़ुर में मच्छर जी बि ॻाल्हि कई आहे, मच्छर खां घटि ई ॻाल्हि इन में अलाह घटि कोन थो थिए। लेकिन फ़अमल लज़ीन आमनू, जिन खे यकीन आहे त हीउ क़ुर अलाह जी ज़बान आहे, फ़यालमून त उन्हनि खे त पका अन्नहुल हक़ मिन रब्बिहिम। इन में बि अलाह जेको मिसाल ॾिनो आहे इन में वॾी हिकमत आहे। हाणे मिसाल तौरु मां तव्हांखे ॾेखारियां थो। कुरान में अल्लाह ने फरमाया है, अल्लाह इस बात से आर नहीं करता कि मच्छर या इससे बढ़कर किसी चीज की मिसाल बयान फरमाए। यहाँ अल्लाह ने फरमाया है कि अल्लाह मच्छर जैसी छोटी मखलूक की भी मिसाल बयान कर सकता है लोगों को हिदायत देने के लिए। साइंस ने यह डिस्कवर किया है कि मच्छर के पर 300 to 600 टाइम्स पर सेकंड बीट करते हैं। सिर्फ इतना ही नहीं, मच्छर में सेंसिटिव ओल्फैक्टरी रिसेप्टर्स होते हैं जिनकी वजह से ये जानवर और इंसानों को दूर से ही डिटेक्ट कर लेते हैं। इसी तरह इनमें हीट और विजुअल सेंसर्स भी होते हैं जो इन्हें अपना शिकार ढूंढने में मदद करते हैं। इसके अलावा मच्छर की आंखों में ऐसे सेंसर्स होते हैं जिनकी वजह से ये 360 डिग्री देख सकते हैं और रात को भी आसानी से देख पाते हैं। और कमाल की बात यह है कि मच्छर दुनिया के डेडली एनिमल्स में से हैं। इनकी वजह से हर साल 1 मिलियन लोग मरते हैं। इसी वजह से इस आयत में लिखा है कि जो मोमिन हैं वो यकीन करते हैं वो इनके खुदा की तरफ से सच है, और जो काफिर हैं वो कहते हैं कि इस मिसाल से खुदा की मुराद ही क्या है। इससे खुदा बहुतों को गुमराह करता है और बहुतों को हिदायत बख्शता है, और वो इसके जरिए सिर्फ नाफरमानों ही को गुमराह करता है। यानी कि इतनी छोटी सी मखलूक में भी अल्लाह ने लोगों के लिए निशानियां रखी हैं। तंहिंजे करे माण्हू जेके आहिनि न से अच्छा ॿियो मिसाल अलाह थो ॾिए त औहा रब्बुक इलल नहली, अलाह ताला माखीअ जी बख खे प्रोग्रामिंग कई आहे हुनजे दिमाग़ में। कहिड़ो प्रोग्राम कई अथईंसि? अनित ख़ज़ी मिनल जेबाल बुयूतन, त घर जेके ठाही पहाड़नि में ठाहे, व मिनल शजर या कंहिं वण ते ठाहे, मिमा यरशून या का जाइ मथे हुजे, हेठि माना हुनखे मना थियल आहे त तव्हां फुट ॾेढ ते घर न ठाहियो, मथे ठाहियो। ॿियो कमु कहिड़ो ॾिनो अथईंसि? सुम कुली मिन कुल समरात, पोइ हर वञी गुल मां ऐं कंहिं समरात मां उतां खण ज़रो। तंहिंजे करे हिकिड़ी मख अलाए केतिरनि शयुनि मां नंढी नंढी ज़री खणे थी, ऐं पोइ फ़सुल की सुबुल रबिक ज़ुलला, पोइ उहो रस्तनि ते जेके तुंहिंजा अलाह मुक़ररु कया आहिनि। हाणे हिकिड़ी मख मानारे मां निकिरे थी, हीअं हीअं कंदी कंदी 8-8 किलोमीटर 7-7 किलोमीटर हली थी वञे, वरी उतां उहो रस चूसे, वरी साॻे रस्ते सां उन्हनि ई चकरनि तां फिरंदी फिरंदी मानारे ताईं पहुचे थी। त इहो कीअं थी पहुचे? हेतिरी नंढड़ी आहे ज़रड़ी। इन लाइ त जॾहिं हीअ मख निकिरे थी त अहिड़ी का हवा कढे थी जेका हीअं टनेल ठही थी वञे गोल। इहा टनेल एंड ताईं वञेसि थी, गॾु जिथे उते वञी गुल थी चूसे, वरी वापसीअ में उहा टनेल मौजूदु आहे, उन मां अंदरां अंदरां थींदी वापसि पहुचे थी, पोइ हवा ते टनेल रही थी वञे। त इहे आहे जेको फ़सुल की सुबुल रबिक ज़ुलला, उन्हनि रस्तनि ते हल जेके अलाह तुंहिंजा मुक़ररु कया आहिनि। यख़रिज मिन बुतूना शराबन मुख़्तलिफ़ुन अलवानहु, पोइ उहो जेके जूस चूसे आई आहे उन खे मिक्स करे अलाए छा थी ठाहे, जो जॾहिं उहो ॿाहिरि मानारे में विझे थी त उहो जेको सो हिकिड़ी माखी निकिरे थी, ऐं मुख़्तलिफ़ रंग अथसि उन जा। फ़ी शिफ़ा लिन्नास, माण्हुनि जे लाइ शफ़ा आहे। इन फ़ी ज़ालिक आयातिन लिक़ौमी यतफ़क्करून, अलाह चए थो इन मिसाल मां उहो ई फ़ाइदो वठंदा जेके हिन क़ुर जी आयतुनि खे सम्झण जी कोशिशि कंदा। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो शख़्स आयो, चयईं त साईं मुंहिंजे भाउ खे पेट में सूरु आहे, ऐं चयईंसि त वञी माखी पियारीसि।
वरी आयो चईसीं पेट जो सूरु नथो लहे, चई वञी ॿी माखी पियारीसि। वरी जॾहिं टियों दफ़ो आयो त चई त मां 3 दफ़ा पियारियो फ़ाइदो कोन्ह थियो। त नबी करीम सां फरमायो त अलाह सचो आहे, तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, वञ हुनखे माखी प्यार, वरी जो वञी प्यारी त सही थी वियो। इहो आहे अलाह जो कमु। इहा माखीअ में अलाह ताईं इहा शफ़ा रखी आहे। नंबर 6, कुरान की इस सूरा में अल्लाह ने फरमाया है, और तुम्हारे रब ने शहद की मक्खी के दिल में ये बात डाल दी कि पहाड़ों में और दरख्तों में और छतों में घर बनाओ, फिर हर किस्म के फलों में से खाओ और अपने रब के बनाए हुए नरमो आसान रास्तों पर चलती रहो। इसके पेट से एक पीने की रंग बिरंगी चीज निकलती है, इसमें लोगों के लिए शफा है, बेशक इसमें गौर करने वालों के लिए निशानी है। यहाँ अल्लाह ने फरमाया है कि शहद में लोगों के लिए शफा है। साइंस ने यह डिस्कवर किया है कि शहद में एंटीऑक्सीडेंट, एंटी इन्फ्लामेटरी, एंटी बैक्टीरियल, एंटी डायबिटिक, रेस्पिरेटरी, गैस्ट्रोइंटेस्टिनल, कार्डियोवैस्कुलर एंड नर्वस सिस्टम प्रोटेक्टिव इफेक्ट्स पाए जाते हैं। इसी वजह से शहद बॉडी के लिए बहुत बेनिफिशियल है। जैसा कि अल्लाह ने फरमाया है, इसमें लोगों के लिए शफा है, और आगे ये भी लिखा है कि इसमें गौर करने वालों के लिए निशानियां हैं। क्या बात है। वरी अल्लाह ॾिसो, ये क़ुरान तव्हां पढ़ो था, इहे बि शयूं त क़ुरान में न, मां ॿाहिरां त का शइ कोन थो आणियां। वरी अचो बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन्नल लज़ीन कफ़रू, माना जेके हिन ते ध्यानु नथा ॾियनि, बे आयातना, कफ़रू बे आयातना, माना हिन क़ुरान जे निशाननि खे पढ़नि ई कोन था। सौफ़ नुस्लिहिम नारा, जेकॾहिं ॾिसो त उन्हनि खे असीं जल्दी जहन्नम में विझंदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे, हीउ कोर्स जो किताबु आहे भाउरो, हीउ कोर्स जो किताबु आहे, हिन मां तव्हांजो पेपर पियो थो थिए। ऐं अलाह जी दावा आहे त हीउ क़ुरान जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ में इन जी पढ़ंदव त तव्हांखे सवलो लॻंदो ऐं तव्हांखे कोर्स जी ख़बर पइजी वेंदी। ॿी ॿोलीअ में पढ़ंदव त तर्जुमो करिणो पवंदव, पर उलमा हज़रात जूं क़बरूं अलाह ताला नूर सां भरे हर 150 ॿोलियुनि में तर्जुमो थी वियो आहे। असांजो क़ुरान आहे, क़ुरान जी माना आहे त अलाह छा थो चवे। पोइ जंहिं बि ॿोलीअ में ॿुधो त अलाह थो चए त जेको हिन खे नथो ॿुधे, नथो सम्झे, हिन ज़िंदगीअ में बिना कोर्स पढ़ण जे पेपर में वेही रहियो आहे, तव्हांजो पेपर हले पियो थो, त जहन्नम में वेंदो। ऐं पोइ उते छा थींदो, चए थो कुल्लमा नज़जत जुलूदहुम, जॾहिं बाहि में हुनजी मथी खल सड़ी वेंदी, बदलनाहुम जुलूदन गैरहा, त वरी नई खल चाढ़ींदुसि। छाजे करे, छा मसइलो आहे? इन लाइ त सूर जेको आहे सो सेंसर हिन खल में आहिनि। ऐं अॻिते चवनि लयज़ूकुल अज़ाब, त जीअं अज़ाब चको, छो त खल न हूंदी त अंदरि जेको गोश्त आहे न, अंदरि उन खे सूर ई कोन थींदो आहे। सूर हिन खल में आहे। इन अल्लाह कान अज़ीज़न हकीमा। नंबर 7, जब आपकी बॉडी पर कट लगता है तो ऑब्वियसली आपको दर्द महसूस होता है, लेकिन ये होता कैसे है? जैसे ही आपकी स्किन पर कट लगता है, स्किन में मौजूद पेन रिसेप्टर्स आपके ब्रेन को सिग्नल भेजते हैं, जिससे आपको दर्द होता है। स्किन में मौजूद इन पेन रिसेप्टर्स को 1906 में चार्ल्स स्कॉट शेरिंगटन ने डिस्कवर किया था, लेकिन कुरान में सदियों पहले से इसका जिक्र मौजूद है। बेशक वो लोग जिन्होंने हमारी आयतों का इनकार किया, अनकरीब हम इनको आग में दाखिल करेंगे। जब कभी इनकी खालें खूब जल जाएंगी तो हम इनकी खालों को दूसरी खालों से बदल देंगे ताकि अजाब का मजा चख लें। बेशक अल्लाह जबरदस्त है, हिकमत वाला है। हिन आयत में अल्लाह से फरमाए थो त या माशर जिन वल इंस, हाणे मां तर्जुमो थो कयां त जेकॾहिं इंसानो जिनो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त ज़मीन छॾे ऐं आसमान में निकिरो त नथा निकिरी सघो, ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान, इन लाइ तव्हांखे पावर खपे, माना जेट इंजिन खपनि जेके तव्हां ईजाद कयो। त इन्हीअ ते जेको सो जेकॾहिं इंसान जेके आहिनि से ॿाहिरि चंड ते पहुची विया आहिनि, इन्हीअ जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह चयो त पॉसिबिलिटी आहे, जेकॾहिं निकिरणु चाहियो निकिरी सघो था। पर सोवियत यूनियन ने दुनिया का पहला स्पेस मिशन लॉन्च किया और यहीं से स्पेस एक्सप्लोरेशन का सफर शुरू हुआ, जिसके बाद इंसानों ने एक के बाद एक स्पेस मिशन किए और 19वीं सेंचुरी में ही इंसानों ने ये डिस्कवर किया था कि वो स्पेस में जा सकते हैं। कुरान में अल्लाह ने फरमाया है, ऐ जिनों और इंसानों की जमात, अगर तुम आसमानों और जमीन के दायरों से बाहर निकल सकते हो तो ऐसा करो, लेकिन तुम ये हमारे अख्तियार के बगैर नहीं कर सकते। इस आयत से पता चलता है एक वक्त ऐसा आएगा कि इंसान स्पेस में जाने लगेगा, लेकिन वो कभी भी स्पेस की बाउंड्रीज के पार नहीं जा सकेगा। आज ये रियलिटी है कि हमने आज तक पूरी स्पेस का सिर्फ 4 to 5% ही डिस्कवर किया है। अराउंड 96% स्पेस तो अभी हमने एक्सप्लोर ही नहीं किया, और अभी के हालात के मुताबिक हमारे लिए पूरी स्पेस एक्सप्लोर करना इम्पॉसिबल है, क्योंकि हमारे पास ऐसी एडवांस टेक्नोलॉजी ही नहीं है। और एग्जैक्टली यही अल्लाह ने कुरान में फरमाया है।
4 अक्टूबर। जी हाणे आख़िर में मां प्रोग्राम खे वाइंड अप कयां थो। शाह लतीफ़ जो शेर पढ़ी चए थो, जेसी जियारी हादी रखज हिफ़्ज़ में, मोहताजी मख़लूक जी शल क़ादिर नकारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे वेल न विसारी, पर पुरकश प्यारी भरे जाम जन्नत जो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो